अलस्त बि रबिकुम अलस्त बि रबिकुम जॾहिं कन पयो कालू भला कलब से तॾहिं तित चयो तंहिं वेर कयो वचन वेड़ी जंदे। स्टेज ते वेठल मोहतरम साईं जामी चांडियो साहब, साईं इसाक समेजो साहब, साईं मीर हसन आरिसर साहब, साईं अली दोस्त ऐं प्यारो अमीर ऐं साईं ताज हुयो ऐं प्यारो इकबाल हक़ मौजूद जीअं सभ खां पहिरीं आऊं साफ़ जे दोस्तनि जो थोराइतो आहियां जंहिं मुंहिंजे किताब ते हेॾो शानदार क़िस्म जो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे। ऐं माय पब्लिकेशन जो बि आऊं थोराइतो आहियां त हिन वक़्त में जॾहिं असां वटि सिंधी जेके किताब छपजनि था उन में हिकिड़ो कल्चर आहे त पैसा ॾेई किताब छपराइबा आहिनि, पोइ उहे वरी डिस्ट्रीब्यूट कबा आहिनि। त उन्हनि मुंहिंजा हे ॿ किताब लाॻीतो छपराया, हिकिड़ो झंग जा माण्हू ऐं ॿियो खाना बदोश कबीला, ऐं उन्हनि जो बि थोराइतो आहियां। ऐं उनखां सवाइ आऊं उन्हनि नौजवाननि जो सभ खां वधीक थोराइतो आहियां जिन नौजवाननि जो सभ खां वधीक थोराइतो आहियां जिन हिन किताब खे तमामु घणी मोट ॾिनी, तमामु घणियूं। हिते हिकिड़ो छोकिरो महिर वेठो आहे, उन जेका स्टेटस रखियो त किताब पढ़ण जो जेको आर्ट आहे हुन मूंखे मुतासिर कयो त बाबा किताब पढ़बो कीअं, किताब जी मिथ कीअं कढिबी आहे ऐं किताब जे अंदरां कहिड़ी शइ खे अंडरलाइन कजे, इहो हिकिड़ो अलॻि सां आर्ट आहे। त ही मुंहिंजो खाना बदोशन ते ॿियो किताब आहे। जेका साईं ताज ॻाल्हि कई त जेको झंग जा माण्हू मुंहिंजो किताब हो उहो बि खाना बदोशन ते हो ऐं उनजो तक़रीबन अध खां घणो हिसो जंहिंमें रबारी हुआ, जंडावड़ा हुआ ऐं भवारिया हुआ ऐं उनखां सवाइ जेके शिकारी हुआ इन क़िस्म जा ॿिया कबीला हुआ, उन्हनि जा प्रोफाइल हुआ। सभ खां पहिरियों सुवालु आहे त हे माण्हू केरु आहिनि, हे माण्हू किथां आया आहिनि, हे खाना बदोश छो थिया आहिनि, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं हिन किताब लिखण जे पुठियां मुंहिंजी जेका इंस्पायरेशन आहे, आउं सम्झां थो त आउं जंहिं कबीले सां तालुक़ रखां थो उहो मुकमल तौर ते खणी खाना बदोश कबीलो न आहे, पर उनजो खाना बदोशी उनजो हिसो ज़रूरु रही आहे। त असां हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ, ॿिए ॻोठ खां टे घोरड़िया ज़रूरु रहिया आहियूं। सो असीं उनजो हिसो आहियूं, खाना बदोशी जो असांजूं फैमिलीज़ उन खाना बदोशी जो हिसो आहियूं। उनजे करे हिकिड़ी मुंहिंजी वॾी इंस्पायरेशन इहा हुई त उहे मूं पाण ख़ुदि कयूं आहिनि। ऐं ॿी शइ इहा हुई त जंहिं ॻोठ में या जंहिं इलाइक़े में आउं रहां थो उन इलाइक़े में जॾहिं मींहं वसंदा हुआ ऐं जॾहिं गाह फुटंदा हुआ त जेके बि खाना बदोश कबीला आहिनि उहे असांजी ॻोठ जी हिकिड़ी भिट हुई, उन ते अची वेंदा, उन्हनि में जोगी या ॿिया जेके खाना बदोश हूंदा उहे, ऐं उन्हनि जा खाना बदोश जेके मर्द हूंदा उहे चर्स जा चिलम दुखाए वेठा हूंदा दुकाननि ते, हथनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बुड़ा पातल हूंदा। उन्हनि जूं औरतूं जेके हुयूं घरनि में पिनंदियूं हुयूं ऐं जेके कन मंझां कढंदियूं हुयूं, जेके थींदा आहिनि कीड़ा वग़ैरह इहे, ऐं ख़ूबसूरत लाॾा ॻाईंदियूं हुयूं। इहो हिकिड़ो सॼो पस मंज़र मुंहिंजे बचपन में खाना बदोशन में रहियो आहे। त खाना बदोशन ते सभ खां पहिरीं आउं इहो इंट्रोड्यूस करां खाना बदोश कबीला आहिनि केरु। त हिन जे पुठियां हिकिड़ी पूरी हिस्ट्री आहे जेका आउं मुंहिंजी सम्झ में ओतिरी न ॾेई सघियो आहियां, पर पहिरें किताब में मूं उनजो थोरो तारुफ़ ज़रूरु ॾिनो हो। त जेको ग्रेट इंडियन डेज़र्ट आहे उन में जेका महाराणे प्रताप ऐं अकबर जे विच में जेका जंग लॻी उन जा कुझु कबीला उहे हुआ जेके मुग़ल एम्पायर सां विड़िया हुआ महाराणे सां गॾिजी, ऐं उन्हनि मंझि जी कंजर कबीलो आहे, कंजर कबीले जूं औरतूं ऐं मर्द मुग़लनि जी दरबार में जासूसी कंदा हुआ ऐं पोइ उहे जासूसी करे अची महाराणे खे ॿुधाईंदा हुआ हे सूरत हाल जा जी लोहारिया आहिनि उहे महाराणे प्रताप जे लाइ हथियार ठाहींदा हुआ। या मिसाल तौर भीलन जेको पूंजो जी पाण महाराणे प्रताप सां गॾु विड़ियो ऐं उन शहादत माणी, त हिकिड़ो खाना बदोश उहे हुआ जेके मुग़ल एम्पायर सां विड़िया ऐं उन्हनि खे पोइ जेॾीमहिल जंग हल्दी घाटी जी हाराई त उहे कबीला मुख़्तलिफ़ पासनि जा निकिरी विया ऐं उहे अची वीरावार खां थींदा सिंध जे अंदरि दाख़िल थिया। हिकिड़ा खाना बदोश कबीला उहे आहिनि। ॿिया खाना बदोश कबीला उहे आहिनि जेको ग्रेट इंडियन डेज़र्ट आहे इन जे अंदरि हिकिड़ी पंचायती निज़ाम हूंदो। उमरकोट जे शहर में ऐं हिकिड़ी भील सां मूं कचहरी कई, उन्हनि जो हिते भीलनि जो हिकिड़ो पूरो सिस्टम आहे। हिते मुंहिंजो दोस्त आहे अर्चन भील, उन खां चवंदा असीं भील आहियूं। त उहो हिकिड़ो जेको गोल दाइरो कढंदा हुआ, पंचायत जो हिकिड़ो पूरो जमहूरी निज़ाम हूंदो
ऐं उन जे अंदरि जेके पंच वेंदा ऐं पोइ जेके मुलज़िम माण्हू हूंदा उनखे उन जे अंदरि विहारींदा उन जे अंदरि कंहिंखे अचण जी इजाज़त न हूंदी हुई। पोइ जेका पंचायत फ़ैसिलो कंदी हुई उन में हिकिड़ी खारक भॼी वेंदी हुई। उन खारक भॼण खां पोइ पंचायत फ़ैसिलो कंदी हुई। उन में राणो साहिबु हिकिड़ो वियो, उन ते हुननि हिकिड़ो टको दंड ॾिनो हो। पोइ राणे चयो बाबा आउं ढाट जो राणो आहियां, मूं ते दंड ते वधीक रखो, टको दंड की रखियो आहे? हुन चयो बा असांजी पंचायत जो उसूल इहो आहे त असां टको दंड रखंदा आहियूं, सो तव्हांखे टको दंड ॾियणो पवंदो। त राणे साहिबु उहो टको दंड भरियो पियो। त उन पंचायत में जेके माण्हू ॾुआरी साबित थींदा ऐं उतां जेका खारक भॼंदी हुई उनखे पंचायत मां नेकाली ॾिनी वेंदी। पोइ उहो नेकाली ॾिनल माण्हू न उन बिरादरी जो हिसो थींदो, न उन्हनि जे मरणे परणे में अची सघंदो, न उन्हनि मां केरु शादी कंदो। उनखे पंचायत मां बिल्कुलु तौर ते निकाली ॾिनी वेंदी। जेकॾहिं किथे के बिरादरी जे छने में हू खाईंदो त उनजी फेली भञी कंदा। ॿिया खाना बदोश उहे थिया जिन खे पंचायतनि पंहिंजो उन्हनि मञा नेकाली ॾिनी। उनखां पोइ जेके 500 साढा 500 जेके स्टेट्स हुयूं नंढे खंड जे अंदरि अंग्रेज़नि खां अॻु में, त उन्हनि स्टेट्स जे अंदरि हिकिड़ा आर्टिस्ट कबीला हुआ, जी मिसाल तौर कबूतरा रक्स कंदा हुआ। त इन क़िस्म जा हिकिड़ा आर्टिस्ट कबीला हुआ जेके उन्हनि दरबारनि जे अंदरि पंहिंजो आर्ट पंहिंजो फन ॾेखारींदा। पोइ उन्हनि खे जेको कुझु बि उते मिलंदो उहे उन ते साल गुज़ारो कंदा। जॾहिं स्टेटूं ख़तमु थियूं त उहे माण्हू उन्हनि रजवाड़नि मां निकिता, पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में आया, ॻोठनि में आया, उन्हनि में उन्हनि रक़्स करणु शुरू कयो ऐं पोइ आहिस्ते 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 उहे माण्हू अची गटर नालनि जे पासनि ते वेही रहिया। ऐं हिन में ॿिया कबीला उहे हुआ जिन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ हमले आवरनि सां बग़ावतूं कयूं। जीअं भवारिया आहिनि, इन्हनि अलाउद्दीन खिलजी सां बग़ावत कई, इन में जा हिस्ट्री में पेरा मिलनि था। या इवन जेके ॿिया कबीला आहिनि काफ़ी सारा जेके उन्हनि बग़ावतनि में अंग्रेज़नि क्रिमिनल एक्ट ॾाढा बग़ावतनि जो एक्ट हो उहो उन ते लागू थियो, जंहिंमें 250 खाना बदोश कबीला जंहिंजी चुरपुर ते पाबंदियुनि जो मूं हुन में थोरो हवालो ॾिनो आहे। त उहे कबीला हिकु शहर खां ॿिए शहर वञण जे लाइ, जीअं असांजा हुर दोस्त हिते वेठा आहिनि, हुननि जो जेको लोड़े वारो सिस्टम हो उहो हिते सिंध जे अंदरि में सिर्फ़ु हुरनि लाइ हो, पर पूरे एशिया जे अंदरि उहो ट्राइबल क्रिमिनल एक्ट इन्हनि खाना बदोश कबीलनि लाइ हो। इन्हनि ते इहो इल्ज़ाम हो त जेके माण्हू ब्रिटेन गवर्नमेंट सां बग़ावतूं कनि था उन्हनि माण्हुनि खे हथियार इहे खाना बदोश कबीला पहुचाइनि था। पोइ उन्हनि ते 12 उन्हनि जा कया, उहो हिकिड़ो अलॻि सां दास्तान आहे, उन ते रिसर्च वग़ैरह थियल आहिनि ऐं उन ते काफ़ी सारो मटीरियल मौजूदु आहे। त हिननि माण्हुनि जी जेके खाना बदोशी जा बेसिक रीज़न्स हुआ उहे इहे 5-6 अहिड़ा बेसिक रीजन आहिनि जिन जे बुनियाद ते हुननि खाना बदोशियूं कयूं। उनखां सवाइ आउं इहो थो सम्झां त जेके खाना बदोश कबीला आहिनि उहे असांजे बेसिस आहिनि। मिसाल तौर तव्हां शिकारी इंसान हिकिड़ो शिकार वारो दौर गुज़ारियो आहे, असां हिते पहुता आहियूं, असांजे हुन दौर खे प्रैक्टिकली ॾिसणु चाहियूं था त बा इंसान शिकार जो दौर कीअं गुज़ारियो, त असांखे वरी शिकारी कबीले सां गॾु वेहणो पवंदो, उहे सॼियूं प्रैक्टिसिस ॾिसणी पवंदियूं। उहे शिकार कनि कींदा, हलनि कींदा, कुता कींदा धारियुनि, उन्हनि जूं नंढे गन वारियूं कुआड़ियूं छा आहिनि, उहो मुआड़ी छा आहे, उन में होड़ वारो कुतो छा आहे, शिकार वारो कुतो छा आहे, कुआड़ी जो धक कीअं हणणो आहे, उहे सभु असांखे शिकारी ॿुधाए सघनि था। जेॾी महिल असां शिकारियुनि सां मिलूं था त आउं ईअं थो सम्झां त असां हिकिड़ो ॾाको पोइते इंसान खे ॾिसूं था, इंसानी तहज़ीब खे ॾिसूं था, शिकारियुनि जो दौर इंसान कीअं गुज़ारियो। ऐं उनखां सवाइ हिन किताब जे अंदरि जेके कबीला ख़ासि तौर ते आहिनि उन्हनि जूं जेके रीतूं रस्मूं आहिनि उनजो नेचर सां कहिड़ो तालुक़ु आहे। मिसाल तौर हिकिड़ो माण्हू आहे, उनजो वण सां कहिड़ो तालुक़ु आहे, उहो असांखे हिन कबीले जे अंदरि मिलंदो। ऐं उन जे अंदरि ॿियूं जेके बि रीतूं रस्मूं आहिनि उहे असांजा बेसिस आहिनि, असांजे कल्चर जा बेस आहिनि, असांजी तारीख़ जा बेस आहिनि। त हे कबीला बुनियादी तौर ते हाणे हींअर साईं सवेर ॻाल्हि कई, हिन में औरतुनि ॾांहुं जेको आहे या अॻु मां बि हिकु ॿ दफ़ा ॻाल्हि मुंहिंजे अॻियां आई आहे त औरतुनि ॾांहुं तालुक़ु हुननि जो वधीक आहे। ऐं हिते जेके मिसाल तौर बड़ा आहिनि, हाणे टंडे बागे में बि वेठा आहिनि, बदीन मादली वारे पासे बि वेठा आहिनि। हाणे बड़ा जेको कबीलो आहे उहो छोकिरी परणाए न आहे ॾींदो। इहा तव्हां सभिनी जे लाइ हिकिड़ी थी सघे किताब न पढ़ियो हुजे त नई ॻाल्हि हुजे त बड़ा पंहिंजो छोकिरो परणाए ॾींदा आहिनि जेको वञी साउरनि में रहंदो आहे, हुनजो माइटनि सां तालुक़ु सिर्फ़ु शादी ताईं हूंदो आहे।
या मिसाल तौर जोगी का सामी कबीलो है, सामी कबीले में जॾहिं को छोकरो शादी कंदो है तो हू 4 औलाद थियण ताईं पंहिंजे साहुरनि में रहंदो, उन खां पोइ मर्ज़ी वारो अलॻि घर ठाहे न ठाहे। इहे ॻाल्हियूं करण में ॿुधण में मज़ो ॾियण सां गॾोगॾु इहे शयूं असांजी हिस्ट्री, असांजे कल्चर, असांजे रीतुनि रस्मनि, जिते औरत एॾी वॾी तज़लील जो शिकार आहे उते थिए थी, उते उहे कबीला औरत खे एतिरी सुपीरियर जॻह ॾियनि था जेको असां खां सफ़ा अलॻि। ऐं हिननि ते हिकिड़े ट्राइब ते आउं सम्झां थो अलॻि सां कमु थियण जी ज़रूरत आहे। हाणे कबूतर आहिनि, मिसाल तौर सॉरी टू से, मूं जॾहिं इहो आर्टिकल लिखियो के अख़बार में त उन मां हुननि उहा लाइन कढी आहे, कबूतरा बुनियादी तौर ते नटिया आहिनि, नटराज कबीलो आहे ऐं नट देवता बि जंहिंजी इबादत थींदी आहे, नट आई थिंक हिते बि हूंदी का उनजी मूर्ति। त हाणे नटिया जेके आहिनि इहे महलनि में मिसाल तो रक्स कंदा हुआ। हाणे ये औरतूं जेके आहिनि बांस जी रांदि कंदियूं, बांस जे रसे तां चढ़ी मथे चढ़ी वेंदियूं हुयूं त उते पंहिंजे जिस्म खे कबूतर वांगुरु कंदियूं हुयूं। ऐं पोइ हेठां बीठल जेके माण्हू हूंदा उहे सीकरूं लॻाईंदा ऐं चवंदा इहे कबूतरा कबूतरी आहे, कबूतरी कबूतरी, ईअं उन्हनि जो नालो फिरी कबूतरा थी वियो। जी कन्यर आहे, असां वटि चवंदा भेण तूं को कन्यर आहीं। मूं हिकिड़े ॾींहुं व्हाट्सएप ते लिखियो, मुंहिंजो ख़ालिद कूचड़ो लिखी छॾियो, मुंहिंजो हाणे कुंभार कोन लिखाई त कूचड़ो थो लिखां। कुछ इज्जत भरिया दोस्त भाई छा कयो थी, कूचड़ो लिखी छॾियो थी, बड़े कुंभार जोगी थे, हाणे भला कूचड़ो ख्वार कंदे छा। हाणे उनखे आउं इहो ॿुधाए न सघां त कूचड़ो हिकिड़ी फारसी ॿोली जो लफ़्ज़ कूच मां निकितल आहे जेको आम तौर ते असां वटि इस्तेमालु थींदो रहंदो आहे। फलाणो अदा कूच करे वियो, मञिया लॾे वियो, त कूचड़ो फारसी ॿोली जो लफ़्ज़ खाना बदोशनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, माना खाना बदोशी कंदड़ वंदड़। त हाणे इन क़िस्म इहा कन्यर जेको आहे उहो उन्हनि कबीलनि लाइ इस्तेमालु थींदो जेके झंग में रहंदा, झंगली कबीला। त हिननि कबीलनि जे पुठियां हिकिड़ी आउं सम्झां थो हीअ तमामु हिकिड़ी नंढड़ी व्याक आहे, हिनखे आउं अनकम्पलीट सम्झां थो, हिकिड़ी व्याक आहे ऐं हिन ते अलॻि सां डिटेल्ड कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं उहे थी सघे थो त पोयां जेके स्कॉलर्स ईंदा, जेके यूनिवर्सिटियुनि मां पढ़ियल ईंदा, जेके साइंसी अंदाज़ सां कमु कंदा, उन्हनि खे हीउ कमु अञा वधीक सुठो लॻंदो। जेकॾहिं हीउ सुठो लॻो त हिनखे बेस बणाए कंदा, न त हिकिड़ो दौर यादि ईअं बि थी सघे थो त इन फ्यूचर हिन वक़्तु हे कबीला असां वटि मौजूदु आहिनि ऐं हिननि मां कुझु कबीला सेटल थी रहिया आहिनि। माना हाणे शिकारी कबीलो जेको आहे उनजो हिकिड़ो वॾो तइदाद 1,000 जे तइदाद में बदीन वारे पासे रिलीजन चेंज करे थो। रिलीजन चेंज करण सां हुनजो सॼो जेको सिस्टम आहे उहो चेंज थो थी वञे, पोइ उहो सॾाए नथो, शिकारी नथो सॾाए। या काफ़ी सारा सिराइकी जा कबीला आहिनि जेके पाण वटि हिते दाख़िल थियण खां पोइ शेख सॾाइनि था। हाणे उन्हनि जो उहो सॼो जेके रीतियूं रस्मूं, कल्चर, तहज़ीब जेका असांखे पंहिंजे बेस लाइ वठी वञे उहा असांखे नथी मिले। ऐं आउं मूंखे इहो डपु आहे त जेकॾहिं हिन ते को सुठो कमु ऐं को हर कबीले ते अलॻि सां हिकिड़ो कमु जेकॾहिं न थी सघियो त थी सघे थो त इहे कबीला फ्यूचर में कंहिं ॿिए मज़हब में, कंहिं ॿी ज़ात में, कंहिं ॿी शिकिल में असांखे मिलंदा ऐं हिन वक़्तु असां उन्हनि खे ॾिसी घुमी ऐं उते वञी इहो कमु करे सघूं था। त इन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। जीअं हिते जोगियुनि जी हिकिड़ी पूरी कॉलोनी, हाणे उहो जोगी बाज़ार मार्केट बि आहे उमरकोट जे अंदरि। त इहे समूरियूं शयूं जेके आहिनि उहे हिननि कबीलनि जे हिन किताब जे अंदरि मौजूदु आहिनि। मुंहिंजी हिन किताब खे जेका रेस्पॉन्स मिलियो आहे उहो मुंहिंजी तवक़े खां वधीक मिलियो आहे ऐं मूंखे उन ते ॾाढी ख़ुशी बि आहे त मुंहिंजो हीअ किताब तक़रीबन 20 ॾींहंनि जे अंदरि इन लेवल जी जेका आहे पज़ीराई हासिलु कई आहे। ऐं आउं कोशिशि कंदुसि त इन टॉपिक ते न खणी पर के ॿिए टॉपिक ते इन अंदाज़ सां आउं फ्यूचर में कमु करियां ऐं उहो ॿिनि क़िस्म जो रिसर्च जो कमु हुजे। ऐं हिन खां अॻु में जेको कमु थियो आहे पाण वटि हिते ख़ुर्शीद काइम खानी जो घणो हवालो ॾिनो वेंदो आहे, या हिकु ॿ ॿिया राइटर आहिनि उन्हनि जो ॾिनो आहे। डॉक्टर जेठो लालवाणी जेको आहे उनजो हिकिड़ो किताबु आहे, उन में घटि में घटि आउं उनखे सिंधी जे अंदरि ठीकु सम्झांदो। उन काफ़रनि कबीलनि जा माना प्रोफाइल ज़रूरु ॾिना आहिनि, भई फलाणो कमु आहे, फलाणो लैंग्वेज अथॉरिटी वारनि छपरायो, उन मंझि काफ़ी सारो मटीरियल मौजूदु आहे। ऐं आउं सभ खां वॾो एंथ्रोपोलॉजिस्ट लतीफ़ खे सम्झां थो। न कुता न कुकार, न कुता न कुकार, न को सॾु शिकारी, न कुता न कुकार, न को सॾु शिकारी, झंगल कढियो पार रोए आहे। लाखा लख सुजन फूलाणी। हाणे हिन में मिसाल तौर तव्हां उन में रबारी तव्हांखे लतीफ़ वटि मिली वेंदा।
तव्हां वटि खे लतीफ़ वटि ओड बि मिली वेंदा, तव्हांखे लतीफ़ वटि शिकारी बि मिली वेंदा, तव्हांखे लतीफ़ वटि लोहारिया बि मिली वेंदा। माना जेके कबीला जिन जी ॻाल्हि करी त इहे लतीफ़ आइडियल ऐं लतीफ़ इन्हनि ते ॾाढी तफ़सील सां ऐं जेको आहे सो ॿुधंदे तव्हांखे मज़ो ईंदो, छो जो लतीफ़ खां सवादु हली कोन थो सघिजे, उहो ई उन जो बेस आहे। ऐं हिन किताब माना ते लतीफ़ जे ई हवाले सां जेकॾहिं उनमें जेके शिकारियुनि लोहारियुनि ऐं इन्हनि कुंभारनि जिन ते कमु थियल जेकॾहिं उनखे ई अॻिते वधाइजे त अञा वधीक बहितर थी सघे थो। तव्हां सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं, तव्हां एतिरो पंधु करे आया आहियो मुख़्तलिफ़ शहरनि खां, बदीन ऐं साईं अमरवारा सांगड़ खां, को खिपरे खां, को चाछरे खां, को मिठी खां। सो असां इन्हनि सभिनी दोस्तनि जा तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं। तव्हांजी मोहबत जा कर हक़ मौजूदु। मेहरबानी साईं ख़ालिद जोगी साहब। हाणे आऊं